ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। खां रिपोर्ट करे रहियो अब्दुल ख़ालिक चाचल गोसपुर लॻ गुज़िरियल 10 सालनि खां वठी स्कूल बंदि पियल ॻोठ जा सभई ॿार ऐं ॿियनि ॻोठनि में स्कूल वञण लॻा। स्कूल में मुक़ररु उस्ताद ऐं चौकीदार घर वेठे पघारूं खाइण लॻा। स्कूल में पियल फर्नीचर स्कूल जो चौकीदार घर खणाए वियो ऐं स्कूल सपून हाली जो शिकार बणिजी वियो। ॻोठाणनि जो साफ़ इन सां ॻाल्हियूं। गोसपुर लॻे नसीर खान भयो जे मेन प्राइमरी स्कूल गुज़िरियल 10 सालनि खां बंदि पियल आहे। ॻोठ जा सभई ॿार ॿियनि ॻोठनि में तालीम पिराइण ते मजबूर थी विया आहिनि। स्कूल में मुक़ररु उस्ताद ऐं चौकीदार घर वेठे पघारूं खाइण लॻा आहिनि। स्कूल में पियल फर्नीचर स्कूल जो चौकीदार दो भयो घर खणाए वियो आहे ऐं स्कूल सपून हाली जो शिकार बणिजी वियो आहे। ॻोठाणनि मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त तालीम खाते जे अमलदारनि खे स्कूल जे चौकीदार दो भयो पारां फर्नीचर चोरी करण ऐं स्कूल में उस्तादनि जी मुसलसल गैरहाज़िरी हुजण जो काफ़ी भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर तालीम खाते जे अमलदारनि हिन वक़्त ताईं स्कूल जे बहाली लाइ के बि क़दम न आहिनि कया, जेका ॻोठाणनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि वधीक डिप्टी कमिश्नर कश्मीर वटि कंदकुट अफज़ल अवेस तोड़े तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे बंदि पियल स्कूल खे खोलराए स्कूल जे चौकीदार दो भयो पारां स्कूल जो फर्नीचर खणाइण वारे अमल ख़िलाफ़ नोटिस वठी कानूनी कार्रवाई करे स्कूल में उस्ताद जी हाज़िरी खे यकीनी बणाए स्कूल में ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया करे ॻणती ख़तमु कई वञे, जीअं ॻोठ नसीर खान भयो जा सभई ॿार तालीम बहितर नमूने पिराए सघनि।